मोहतरम सामीन अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे लोक फ़नकार मशला ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, ईअं सम्झो ॼण अवामी फ़नकार आहे। उहो असांजे स्टूडियो में मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल शुरू कयूं। अलस्ती फ़क़ीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अलस्ती साहब, तव्हां तकलीफ़ करे असांजे स्टूडियो में आया आहियो, तव्हांखे असां दिलि जे गहराइनि सां भलीकार था चऊं। महिरबानी। ई सभ खां पहिरियां ई तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे पंहिंजो मुख़्तसर तारुफ़ करायो। जी साईं, अलस्ती फ़क़ीर साईं, सूफ़ी फ़नकार अलस्ती फ़क़ीर। अलस्ती साहब, इहो केतिरी उमिरि जा तव्हां हुयो जो हिन शोबे में आयो, या तव्हांखे शौक़ु थियो त मां बि ॻायां? असां 8 सालनि जा हुयासीं। अच्छा, एतिरी नंढड़ी उमिरि में तव्हांखे शौक़ु हुयो? जी जी जी। अच्छा, तव्हां कहिड़े फ़नकार खां ॻाइण खां मुतासिर हुयो, कंहिंखे ॿुधंदा हुयो घणो? असां उहे फ़क़ीर ॻाईंदा हुआ साईं जा, असांजे मुर्शिद जा, हज़रत हंबा साईं विलायत शाह भॻन साईं जा फ़क़ीर। पोइ त असां नंढड़ा हूंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं, ऐं पाण खे बि ॻाइण जो शौक़ु हूंदो, पोइ घर में विहारे साईं ॻाराईंदा बि हुया। जी, तव्हां केतिरी उमिरि जा हुयो त तव्हांखे महसूसु थियो त हाणे मां बि सुठो ॻाए सघां थो? कॾहिं तव्हांखे अहसासु थियो? हा साईं, पोइ जंहिं महिल सिखी वियासीं 2-3 सालनि में, त पोइ चऊं पिया त हाणे सही था ॻायूं, ऐं दाद बि मिले पियो असांखे। अच्छा, तव्हांजो हिन मौसीक़ी में हर माण्हू जो उस्तादु हूंदो आहे कंहिं न कंहिं शोबे में, त तव्हांजो कहिड़ो उस्तादु रहियो जंहिंखां तव्हां सिखिया असुल वरिती ऐं ॻाइण जो फ़न सिखियो? असांजो उस्तादु मुर्शिद हो साईं भॻन साईं, साईं विलायत शाह साईं जो नींगर। जी, उन खां केतिरो अर्सो तव्हां सिखिया वरिती? उन खां 15 साल वरिती साईं। माशाअल्लाह, 15 साल त इलाही टाइम आहे। जी जी। इहो पहिरियों कलाम तव्हां कहिड़ो ॻायो, यादि आहे तव्हांखे? हा साईं, पहिरियों इलाही ॻाईंदा हुआसीं। ऐं कहिड़े कलाम तां तव्हांखे शोहरत मिली, तव्हां मशहूरु थियो, तव्हांजो नालो थियो? कुझु कलाम अहिड़ा हूंदा आहिनि जो हिकिड़ो ई फ़नकार खे कलाम न ज़मीन खां आसमान ते पहुचाए छॾींदो आहे। इलाही फ़नकार आहिनि, कुझु शाइर बि अहिड़ा आहिनि जिन्हनि खे हिकिड़ो ई कलाम उन्हनि खे इलाही पज़ीराई मिलंदी आहे। जी जी। कहिड़ो तव्हांजो कलाम आहे जेको मशहूरु थियो हुजे, अवाम में पसंदि थियो हुजे? नांग जो खाधल बि बची वेंदो आहे, इश्क जे सटल जो इलाज ई न आहे। अच्छा, हींअर ताईं फ़क़ीर साहब तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हां केतिरा कलाम ॻाए चुका हूंदव? असां इलाही ॻाए चुका आहियूं साईं। अच्छा, अंदाज़ो कोन्हे? जी जी जी। अच्छा, एतिरो असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो त तव्हां कहिड़नि ॿोलियुनि में कलाम ॻाया आहिनि? साईं, सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी ॿोलियुनि में ॻाईंदा आहियूं। अच्छा, रेडियो खां अलावा तव्हां पाकिस्तान टेलीविज़न ते या प्राइवेट मीडिया ते कमु कयो आहे? हा साईं, इलाही PTV ते। अच्छा, माशाल्लाह, इहो तव्हां जे ख़ानदान में ॿिए कंहिंखे बि आहे हिन शोबे में अचण जो शौक़ु, या सिर्फ़ु तव्हांखे आहे? हूंदुनि बि सही, पर हा त चवंदो आहियां त हींअर मां खोड़ा, पर हिकिड़ो मुंहिंजो शागिर्दु आहे, उहो सुठो ॻाए थो, फ़क़ीर सूरत अली नालो अथसि। माशाल्लाह, तव्हां घणा शागिर्द कया आहिनि पंहिंजा? शागिर्द बि 8-9 थींदा साईं। हाणे असांजी दिलि थी चाहे त तव्हांखे पाण खे जेको कलाम सुठो लॻंदो हुजे, त जेके हीअं सामीन तव्हांखे रेडियो सेट ते ॿुधनि था, त थोरो तव्हां उन्हनि खे बि झुंगारे ॿुधायो। जी जी। असांजो त इहो मशहूरु गीत आहे, नांग जो खाधल बि बची वेंदो आहे। जी, ॿुधायो। नांग जो खाधल बि बची वेंदो आहे, इश्क जे सटल जो कोई इलाज ई न आहे। हा, इश्क जे सटल जो कोई इलाज ई न आहे। कातीअ कुठल बि बची वेंदो आहे, कातीअ कुठल बि बची वेंदो आहे, अख जे कुठल जो कोई इलाज ई न आहे। हा, अख जे कुठल जो इलाज ई न आहे। वाह फ़क़ीर, वाह, माशाल्लाह, तव्हांजे आवाज़ में मिठास बि आहे, सुरूर बि आहे। असां चाहींदासीं त थोरो पंजाबी ऐं थोरो उर्दू, थोरो सिराइकी बि असांखे ॿुधायो, थोरो थोरो अंतरो। जी। सजण जिना दे निखिड़े वेंदे, उना तूं पुछो त क्या गुज़री, उना तूं पुछो त क्या गुज़री, हिजर विच रात ॾींहुं रोंदे, हिजर विच रात ॾींहुं रोंदे, उना तूं पुछो त क्या गुज़री, उना तूं पुछो त क्या गुज़री। जी, हाणे उर्दू में ॿुधायो। यारो मैं तो जहाँ से बेगाना हो रहा हूँ, दिल भर के दर पे मैं तो दीवाना हो रहा हूँ,
दिल भर के दर पे मैं तो दीवाना हो रहा हूँ, यारो मैं दो जहाँ से बेगाना हो रहा हूँ, दिल भर के दर पे मैं तो दीवाना हो रहा हूँ। माशाल्लाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। हाणे पंजाबी। जी साईं। कट गे काफ कछाल वे राजा जोगी आया सारे नाल वे, हो आया सारे नाल वे राजा जोगी आया सारे नाल वे, कट गे काफ कछाल वे राजा जोगी आया सारे नाल वे। माशाल्लाह, ॾाढो सुठो। फ़क़ीर साहब, जेकॾहिं को नौजवान हिन फ़न में अचणु चाहे त उन्हनि खे पहिरियां छा करणु घुरिजे? उनखे सिखणु घुरिजे, वरी पोइ ॻाइण बि घुरिजे न। बहरहाल ही फ़न एॾो सवलो न आहे, न वरी हर माण्हू जे वस जी ॻाल्हि बि आहे। जी जी। ही त कुदरत जी दात हूंदी आहे, कंहिंखे मालिक साईं मिठो आवाज़ु अता फ़रमाए। जी जी। अच्छा, ही कमु सवलो आहे या इलाही सारो ॾुखियो आहे? हा, ॾुखियो आहे साईं। अच्छा, हिन में महिनत जी ज़रूरत पवे थी? जी साईं, महिनत जी ज़रूरत पवे थी। अच्छा, तव्हां केतिरो वक़्तु ॾींदा आहियो रियाज़ खे, या कहिड़े टाइम ते कंदा आहियो? सुबुह जो कलाकु ॾेढ ॾींदा हूंदा। अच्छा, रोज़ानो कंदा आहियो? जी जी जी। अच्छा फ़क़ीर साहब, हाणे दामन ऐं वक़्त में एतिरी गुंजाइश कोन्हे, ॻाल्हियूं त इलाही हुयूं जेके तव्हां सां करणियूं हुयूं। जी जी। बहरहाल आख़िर में तव्हां खां पुछंदासीं त नौजवाननि लाइ कोई पैगाम ॾियो, उहे जेके हिन फील्ड में अचणु चाहिनि त उहे छा कनि पहिरियां? इहो सही आहे त सिखी ऐं पुछा करे सिखिया वठी उस्तादनि खां पोइ हिन फील्ड में अचनि त ॻाल्हि भली थी पवंदी। छो जो कंहिं बि शइ में जेसि ताईं अंदरि घिरी वञे पोइ हुनखे ॼाण थी वेंदी आहे, उहा ॼाण रखणु घुरिजे त पोइ अचनि त सही आहे। जी अलास्ती फ़क़ीर साहब, तव्हां पंहिंजे क़ीमती घणनि मां कुझु घड़ियूं असांखे ॾिनियूं ऐं रेडियो पाकिस्तान हली आया। तव्हांजी इलाही सारी महिरबानी। महिरबानी साईं, महिरबानी।